बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। राशिद शाह साहब असांजो साईं वॾो गुलाम मुर्ज़ा जतोई साहब, साईं रैन शाह साहब, चाचो मोहम्मद खान जुनेजो साहब, हसनैन मिर्ज़ा साहब, असांजो वॾो चाचो नक्सुद्दीन भाई साहब, असांजो भाउ वॾो रियाज़ शाडियो साहब, मसरूर खान जतोई साहब, शाहनवाज खान, हिन स्टेज ते हिन अॼोके गजाणी में गैरतमंद जेके असांजा दरिया खान मरी जा दोस्त हितां आयल पाड़े जा महिरबान सभिनी खे अस्सलाम अलैकुम। मुंहिंजा साईं मां मुख़्तसर अर्ज़ कंदुसि, इलाही देरि बि थी आहे, साईं जन बि निकिता आहिनि ऐं काफ़ी टाइम भी लगो आ। 5 मिनट में यो अर्ज कंदुसि त अॼु तव्हां ॾिसो त हिन ख़ौफ़ ऐं हिन ज़ुल्म जे ख़िलाफ़ अॼु ख़ल्क़े ख़ुदा पंहिंजो हिकिड़ो रेफरेंडम ॾेई छॾियो आहे त अॻिते सिंध में न कोई ज़ोर हलंदो न ज़बरदस्ती हलंदी, जे सिंध में हलंदो त अवाम जो हक़ हलंदो, अवाम जी ॻाल्हि हलंदी। जेके वेठल आहिनि असांजा फिरौन, असांजे जेके सम्झनि था त सॼी उमिरि इक़्तिदार रहंदो, पर इक़्तिदार सदाई रहंदो अल्लाह जी ज़ात जो, सदाई जेका आहे सो रहंदड़ ज़ात अल्लाह जी आहे। हिन ज़मीन ते खोड़ फिरौन आया, खोड़ नमरूद आया, पर उन्हनि जो आख़िर बि सभिनी जे साम्हूं आहे। इंशाअल्लाह अनक़रीब हिननि फिरौननि जो बि उहो ई हाल थींदो। अॼु मां हिननि खे रुगो चवंदो आहियां त तव्हां हुकूमत जी ताक़त ते विढ़ो था, हुकूमत जी ताक़त ते विढ़ो था। हे कहिड़ी ॻाल्हि थी जो को शरीफ़ माण्हू पंहिंजे कंहिं महिरबान दोस्त खे सॾे उन खे दावत करे त उन जे दावत जे सिरे में तव्हांखे इहे अॼु ॾिसण में अचनि था त उनजो कारोबार ऐं उनजा पंप तबाह कया विया आहिनि। त मां हिते अॼु दरिया खान मरी जे ॻोठ मां शहर मां जेके वेठल हुकूमत जा फिरौन आहिनि उन्हनि खे इहा ई अॼु चिता ॾेई रहिया आहियूं त अॻिते इहा जे हरकत कयव त इहा रोड रस्ता सिंध जा हर जाइ ते सिंध जो अवाम तव्हांजो मुहासिबो कंदो ऐं तव्हांजी किचन खां वठी तव्हांखे इन्हनि घरनि मां बि कढंदो, इंशाअल्लाह इक़्तिदार मां बि कढंदो। मां साईं राशिद साईं जी जेका हिन महिल सोच आ, जेका साईं राशिद साईं जी हिन महिल फिक्र आ त सिंध जे माण्हू खे हिन ज़ुल्म ऐं जबर जे निज़ाम मां कीअं कढूं, त साईं खे मां मुबारकबाद ॾींदुसि। साईं अॼु ॾिसो सिंध जो माण्हू, दरिया खान मरी जो माण्हू इन ज़ुल्म ऐं जबर जा सभु जेका आहे सो जबर जा जेके सभु निशान टोड़े अॼु निकिरी बीठो आहे। हिते ई कलर तो ताईं इहो हुयो त ख़ौफ़ हुयो, अॼु हिते जज़्बो आहे। इंशाअल्लाह इहो जज़्बो सॼी सिंध में वेंदो ऐं मूंखे अल्लाह ताला जी ज़ात मां उमीद आहे त इंशाअल्लाह ईंदड़ वक़्तु सिंध जे अवाम जो हूंदो, हिननि ज़ालिम ऐं जेके जाबिर आहिनि इंशाअल्लाह हिननि जो ख़ात्मो थींदो। तव्हांजी महिरबानी। मां सलाम पेश कयां थो मुर्ज़ा खान जतोई साहब ऐं जतोई ख़ानदान खे जिन हिन सॼे